सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी यूनिट 7 सबक पहिरियों फी सैकड़ो परसेंटेज। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक खां असां यूनिट 7 शुरू कंदासीं रियाज़ीअ जो, जंहिंजो उनवान आहे मालियाती हिसाब। हिन यूनिट जे पहिरें सबक जे तौर ते असां परसेंटेज यानी फी सैकड़ो जे बारे में पढ़ंदासीं। असां पोएं साल फी सैकड़ो जे बारे में पढ़ी चुका आहियूं, पर हिन सबक में असां उनखे मालूमात खे विरजाईंदासीं ऐं उनखे थोरो हिकिड़े नए रंग सां ॾिसंदासीं। ॿारो असां ॼाणूं था त रियाज़ीअ जो बुनियादु अदद आहिनि जेके असांखे ॻणण ऐं मापण में कमु ईंदा आहिनि ऐं ॻणींदा ऐं मापींदा आहियूं असां भेट करण लाइ यानी भेटण लाइ। मक़दारनि जी भेट मां असांखे मालूमात जेका हासिलु थींदी आहे उहा थींदी आहे नंढे वॾे ऐं हिकु जेतिरे हुजण जो तयन कंदा आहियूं। हिकु शइ ॿिए शइ खां केतिरी नंढी या वॾी आहे उहो तयन कंदा आहियूं ऐं हिकु शइ ॿी शइ खां केतिरा भेरा नंढी या वॾी आहे इहो तयन कंदा आहियूं ॻणण ऐं मापण सां या अददनि जी मदद सां। असां ॾिठो त निस्बत बि हिकु भेट आहे जेका मक़दारनि जी ज़रब ऐं वंड जे लिहाज़ खां भेट आहे। ऐं असां ॾिठो त भेट करण लाइ ज़रूरी आहे त मक़दार हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻिए एके में हुजनि। निस्बत दरअसल लाॻापो आहे जेको ॿिनि अददनि जे विच में हूंदो आहे जीअं असां उनखे भेट करे सघूं। हाणे अचो त असां रियाज़ी खे कारोबारी भेट में इस्तेमालु करे ॾिसूं। पहिरियों कारोबार आहे उन में 500 रुपयनि जी सीड़प ते 20 रुपया कमाई आहे। हिकिड़ो ॿियो कारोबार आहे उन में 50 रुपयनि जी सीड़प ते 4 रुपया कमाई आहे। हिन में असांखे 20 रुपया मिलंदा ऐं हिन में 4 रुपया मिलंदा। असांखे फ़ैसिलो इहो करिणो आहे त कहिड़ो धंधो वधीक फ़ाइदो ॾींदो, हीअ या हीअ। असांखे 20 रुपया कमाइणा आहिनि 500 तां या 4 रुपया कमाइणा आहिनि 50 तां। सो इहो फ़ैसिलो कीअं कंदासीं? असांखे ख़बर आहे त असांखे निस्बत ॿुधाईंदी आहे भेट करण जो तरीक़ो। सो असां ठाहींदासीं निस्बत। पहिरें कारोबार जी निस्बत थी 20 रुपया 500 ते ऐं ॿिए जी निस्बत थी 4 रुपया 50 ते। ॿिन्ही निस्बतुनि खे भेटण लाइ असां छा कंदासीं? निस्बतुनि खे असां अणपूर जी सूरत में लिखंदासीं। हिन जो अणपूर थींदो 20 भाङे 500 ऐं हिन जो थींदो 4 भाङे 50। हाणे असांखे हिननि ॿिन्ही निस्बतुनि खे या हिननि अणपूरनि खे पाण में भेटणो आहे, ॾिसणो आहे त कहिड़ो नंढो आहे कहिड़ो वॾो आहे। पर अणपूर खे भेटण लाइ छा करणु खपे? या त छेद हिकु जहिड़ा हुजनि या अंश हिकु जेतिरा हुजनि। हिन में न को अंश हिकु जहिड़ा आहिनि न को छेद हिकु जहिड़ा आहिनि। त हुन लाइ छा असांखे करिणो पवंदो? असांखे या हिन जो छेद हिन जेतिरो करिणो पवंदो या हिन जो छेद हिन जेतिरो करिणो पवंदो। सोचो त असां करे ॾिसूं, हिन जे छेद खे हिन जेतिरो करे ॾिसूं। असां ॾिसूं था जेकॾहिं हिन खे 10 सां वंडींदासीं त 50 थींदो। 500 वंडिया 10 थींदो 50। सो असांखे हिन जे अंश ऐं छेद खे 10 सां वंडणो पवंदो। यानी असां थींदो 20 भाङे 500 बराबरि थींदो 20 डिवाइडेड बाय 10 ऐं 500 डिवाइडेड बाय 10 थींदो असांजो डिनोमिनेटर में। ऐं अहिड़ी तरह सां जवाबु थींदो हिनजो 2/50 यानी 2 भाङे 50। हाणे असां हिन 2 भाङे 50 खे हिन सां भेटींदासीं। अचो त भेटे ॾिसूं। इन सां भेटण में छा ख़बर पई त किथे असांजो अंश वॾो आहे? छेद त बराबरि आहिनि न, अंश जिते वॾो उहो वॾो। मुंहिंजे करे असां चवंदासीं त हीउ नंढो आहे ऐं हीउ वॾो आहे। यानी असांखे जेको आहे 20 रुपया कमाई 500 ते घटि फ़ाइदो ॾींदी, पर 4 रुपया कमाई 50 ते असांखे वधीक फ़ाइदो ॾींदी। हिन खे असां ॿिए तरीक़े सां बि करे सघूं पिया। असां हिन जे अंश खे ऐं छेद खे हिन जे छेद खे हिन जे छेद जे बराबरि कयूं हा। उन लाइ अंश ऐं छेद खे 10 सां ज़रब करणी पए हा। तॾहिं हिते थींदो आहे 40 भाङे 500 असां वटि अची वञे हा। ऐं उन खे जेकॾहिं असां 20 भाङे 500 सां कंपेयर कयूं हा, मुक़ाबिलो कयूं हा, भेट कयूं हा, त असांखे ख़बर आहे त 40 वधीक आहे 20 सां, उन करे 40 भाङे 500 वधीक थिया। वरी बि सुवाल जो जवाबु असांजो साॻियो अचे हा त हीउ धंधो असांजो वधीक मुनाफ़े बख़्श आहे। ॿारो असां अणपूर ऐं ॾहायूं ऐं ॾहाई अणपूर पढ़िया आहिनि। असांखे ख़बर आहे त उहे अणपूर जिन जा छेद 10 हुजनि उनखे असां ॾहायूं चवंदा आहियूं। फ्रैक्शन्स विथ 10 एज़ डिनोमिनेटर और डेसिमल्स। ऐं उहे असां छो इस्तेमालु कया आहिनि उनखे मां हाणे तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे ख़बर आहे तव्हां इस्तेमालु करे चुका आहियो, पर छो इहे ईजाद थिया, छो इहे इस्तेमालु थिया, मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। सो सम्झो त असां वटि हीअ 4 अणपूर आहिनि, 2 भाङे 5, 3 भाङे 12, 6 भाङे 10 ऐं 1 भाङे 2। इनखे नंढ वॾाई मुताबिक़ रखिणो आहे। केतिरी देरि लॻंदी असांखे नंढ वॾाई मुताबिक़ करण में?
असांखे सभिनी खां पहिरीं सभिनी जा छेद हिक जहिड़ा करणा पवंदा। उन लाइ छा करणो पवंदो, जो असांखे एलसीएम कढणी पवंदी छेदनि जी। काफ़ी डिघो तरीक़ो आहे, पर जेकॾहिं मां हिननि सभिनी खे अणपूर डेसिमल में लिखां, अणपूरनि खे यानी ॾहाईअ में लिखां, त मूंखे हीउ मिलंदो 2/5 थींदी 0.4, हीअ थींदी 0.25, 6/10 जी 0.6 ऐं अध जी थींदी 0.5। हीअ हाणे मूं वटि ॾहायूं अची वियूं। हाणे हिन खे मां करे सघां थो आराम सां, बिल्कुलु सवलो आहे, हिन में त को मसइलो कोन्हे। पहिरीं हीउ ईंदो, पोइ हीउ ईंदो, पोइ हीउ ईंदो ऐं पोइ हीउ ईंदो। यानी मां बिल्कुलु आराम सां लिखी सघां थो बग़ैर सोचण सम्झण जे, बग़ैर वक़्तु ज़ाया करण जे। त हीउ असांजो थींदो असां नंढ वॾाई मुताबिक़। हाणे असांखे केतिरी देरि लॻी हिन में, इन जे करे जो असांखे ख़बर आहे त जेके ॾहाई अणपूर आहिनि उनमें सभिनी जो बेस 10 आहे, यानी 10 जे बुनियाद ते आहिनि। सो हिननि सभिनी अददनि में असांजो हिकु छेद हिकु जेतिरो आहे, उनखे असां सिर्फ़ु उनसनि खे कंपेयर करे या मुक़ाबिलो करे या भेटे असां करे सघूं था त कहिड़ो नंढो आहे कहिड़ो वॾो आहे। ॾहाई खे इस्तेमालु करण जो मक़सदु ई इहो आहे, ॾहाई जो ईजाद जो मक़सदु इहो आहे त जीअं असांखे लफ़्ज़नि वांगुरु अंगनि खे ऐं अददनि खे सम्झण में आसानी थिए, असां हुनजो इदराक करे सघूं या उनखे सम्झी सघूं, हुनजो तसवुरु करे सघूं। सो असां हाणे चऊं था त ॾहायूं आसानी सां सम्झ में अचनि थियूं ऐं परोड़े परखे सघजनि थियूं। सही आहे, इहो असां ॾिठो, भला आख़िर छो ईअं छो आहे, ॾहायूं छो थियूं सम्झ में अचनि, अणपूर छो नथा सम्झ में अचनि। पर इन जे करे जो असांजो जेको ॻणप जो सिरिश्तो आहे उन में 10 बुनियादी अदद आहिनि, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऐं 9, हीअ 10 अदद आहिनि। उन जे करे जेको आहे, छो त हीअ 10 अदद आहिनि जेके ॾहायूं 10 जे बेस ते आहिनि, उन जे करे असांखे उहे आसानी सां सम्झ में अचनि थियूं ऐं असांखे तसवुरु करे सघूं था। ठीकु आहे, इहा ॻाल्हि वञी, पर आख़िर 10 अदद ई छो आहिनि, असां 20 या 25 या घटि अदद या वधीक अदद छो कोन रखिया आहिनि ॻणप जे सिरिश्ते में। पर इन जे करे इहो बि सुवालु आहे आख़िर छो, हिन जे करे जो असांजे हथनि जे आङुरियुनि ते ॻणणु सिखंदा आहियूं। असांजे हथनि में जेके आङुरियूं आहिनि उन ते ॻणींदा आहियूं, ऐं असांजे हथनि में 10 आङुरियूं आहिनि, 5 हिकिड़ी में 5 ॿिए में। सो उन जे करे असांजे हथनि जे आङुरियुनि जे करे असांखे ॾहायूं आसानी सां सम्झ में ईंदियूं आहिनि, छो त असां हुनजो इदराक आराम सां करे सघूं था, आसानी सां करे सघूं था। सो हाणे असांखे ख़बर पइजी वई त 10 जे छेद वारा अदद सम्झणु सवला आहिनि, उन जे करे डेसिमल इस्तेमालु थींदा आहिनि, उनजो छेद 10 हूंदो आहे। हाणे असां ॾिसूं, जेकॾहिं हिकिड़ो मां चोरस ठाहियो, उनखे 10 हिसनि में विरहायुमि ऐं 3 हिसा शेड करे छॾियमि, त मां हिनखे लिखी सघां थो त हीउ 3/10 आहे, 10 मां 3 हिसा आहिनि ऐं डेसिमल में इहो 0.3 आहे। सवलो आहे, पर जेकॾहिं मां हिन 3 खे पूरो शेड न कयां, थोरो घटि शेड कयां, त पोइ छा थींदो, पोइ हिनखे मां छा लिखंदुसि? हुनखे मां 2/10 बि कोन थो लिखी सघां ऐं 3/10 बि कोन थो लिखी सघां। जेकॾहिं 2/10 लिखंदुसि त इहो बि ग़लति हूंदो ऐं 3/10 लिखंदुसि त इहो बि ग़लति हूंदो, हिन जे विच में आहे किथे। पर केतिरो आहे, उन लाइ छा करिणो पवंदो, जो मूंखे हिननि खाननि खे अञा वधीक डिवाइड करिणो पवंदो। उन जे करे मां हिनखे 100 में जेकॾहिं डिवाइड कंदुसि, त 100 में डिवाइड करण खां पोइ मूंखे ख़बर पई त हिन में 10 ऐं 4 24 खाना जेके आहिनि उहे आहिनि। सो हुनजो थींदो 24, पर कुल खाना मुंहिंजा 10 मां 100 थी विया, 24/100, ऐं इहो डेसिमल में मां लिखंदुसि त 0.24 थींदो। असां ॾिठो त डेसिमल में आहे त 10 जो बेस, पर उहो 100, 1000, 10,000 ईअं वधंदो थो वञे हेठि। असांखे जेतिरी हुन में प्रिसीशन खपे या जेतिरा नंढा नंढा अदद असांखे हुन में ॻोल्हणा आहिनि, हिनखे असां 0.24 लिखियो, सही आहे, बिल्कुलु असांखे सम्झाए थो, आसानी सां सम्झ में अचे थो, इदराक हिन जो थिए थो। पर इनखे 0 ऐं पॉइंट खे हटाइण लाइ रियाज़ीदाननि छा कयो, जो हिनखे चयूं सिर्फ़ु ई असां इस्तेमालु कंदासीं जेको 100 मां हिसो आहे, ऐं हुनखे असां सैकड़ो चवंदासीं। सो हीउ जेको आहे मूं वटि अदद हिन महिल जेको 24 जो आयो आहे, उनखे मां लिखंदुसि 24 सैकड़ो, यानी मां लिखंदुसि त हिन शिकिल में 24 सैकड़ो रंगियल आहे ऐं जेको बाक़ी उहो रंगियल कोन्हे। 24/100 जेको आहे उहो कलर्ड आहे। फी सैकड़ो यानी परसेंटेज
ॿिनि लफ़्ज़नि मां ठहिराए फ़ी ऐं सैकड़ो। फ़ी जो मतिलबु आहे हर हिक मां ऐं सैकड़ो जो मतिलबु 100 आहे। सो फ़ी सैकड़ो जो मतिलबु आहे त हर हिक 100 मां। अहिड़ी तरह पर सेंट बि ॿिनि लफ़्ज़नि जो आहे। पर माने आउट ऑफ ईच ऐं सेंट उहो आहे असल में सेंटम मां निकितल जेको जो मतिलबु आहे 100। सो परसेंट जो मतिलबु आहे आउट ऑफ ईच 100। सो अहिड़ी तरह इन जो जेको निशान असां ॾिसी चुका आहियूं त हीअ आहे परसेंटेज जो। फ़ी सैकड़ो अणपूर जो हिकिड़ो ख़ासि क़िस्म आहे जेको 100 हिसनि मां कुझु हिसा ज़ाहिर करे थो। Percentage is a special type of fraction which indicates parts out of 100 parts. कारोबारी दुनिया में सैकड़े जो इस्तेमालु तमामु वसी आहे। तक़रीबन हर जाइ ते सैकड़ो इस्तेमालु थींदो आहे। जंहिं जॾहिं सेल ऐं डिस्काउंट लॻंदी आहे न कंहिं शइ ते, उन ज़रिए क़ीमत में छूट मिलंदी आहे त उहा बि सैकड़ो में लिखंदा आहिनि। सेल लिखंदा आहिनि 70% या 20% या अप टू 50% ऑफ। अहिड़ी तरह बैंक में तव्हां पैसा जमा कराईंदो त उते जो तव्हांखे जेको नफ़ो मिलंदो उहो बि तव्हांखे सैकड़ो में मिलंदो। कर्ज़ बि जेके वठंदो बैंकुनि खां उहे हुनजो व्याज बि सैकड़ो में हूंदो आहे। महसूल ऐं ढलूं बि सैकड़ो में हूंदियूं आहिनि। टैक्स जो मुल्ह बि सैकड़ो में हूंदो आहे। जीअं सेल्स टैक्स जो रेट पाकिस्तान में 17 सैकड़ो आहे। यानी 100 रुपए जी शइ बाज़ार मां वठंदो त 100 रुपया दुकानदार खे ॾींदो ऐं 17 रुपया हुकूमत खे ॾींदो दुकानदार जी मार्फत। MCB में जेको आहे 15% मुनाफ़ो तव्हांखे ॾिए थो। मूं तव्हांखे ॿुधायो त बैंक में डिपॉज़िट ते मुनाफ़ो हूंदो आहे। अहिड़ी तरह कंहिं कारोबार में कॾहिं भाईवारी आहे, मुख़्तलिफ़ हिसेदार आहिनि त उन्हनि जो हिसो बि परसेंटेज में हूंदो आहे। जॾहिं पाकिस्तान जी बजट पेश थींदी आहे त उन बि हर मद में रखियल क़ीमत परसेंटेज में ॾेखारी वेंदी आहे। जीअं डेट फाइनेंसिंग में असां ॾिसी सघूं था सभिनी खां घणो पैसो असांजो वञे थो। 36 सैकड़ो असांजो कर्ज़नि जी अदायगी वापसि अदायगीअ ते वञे थो। उन खां पोइ 16 सैकड़ो असांजे डिफेंस ते थो वञे। 11 सैकड़ो डेवलपमेंट ते। सूबनि खे 14 सैकड़ो थो मिले। ऐं जेको असां सब्सिडीज़ ॾियूं था, छूट था ॾियूं, उहे 8% आहे। पेंशन 8% आहे ऐं ॿिया ख़र्च जेके आहिनि उहे 7% आहिनि। सो ही पाकिस्तान जी बजट ई 2021-22 जी। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण वारी आहे त जेकॾहिं असां सैकड़ो चऊं था, मिसाल तौरु जेकॾहिं 24 सैकड़ो चऊं त उन जो मतिलबु आहे 24 भाङे 100। यानी जेको सैकड़ो आहे हीउ निशान ही भाङे 100 जे बराबरि आहे। हीउ निशान जेको आहे उहो आहे असांजो भाङे 100 जो निशान। सो इहा ॻाल्हि तव्हां यादि रखिजो। इन जो मतिलबु त जेकॾहिं असां 24 भाङे 100 लिखियो त इहो थींदो डेसिमल में 0.24 ॿुड़ी ॾहाई ॿ 4। इहो असांजो थींदो। छा असांखे यादि रखणो आहे त परसेंट यानी सैकड़ो जो मतिलबु आहे भाङे 100। उन करे सैकड़े सां जॾहिं रियाज़ी जा अमल कबा आहिनि त सैकड़े जे निशान खे ख़तमु करे अदद खे 100 सां वंडिबो आहे। पर जेकॾहिं उबतड़ करणो हुजे, असांखे सैकड़ो ठाहिणो हुजे त अदद खे 100 सां ज़र्ब करे ऐं सैकड़े जो निशान लॻाइबो आहे। सो इहे ॿई तव्हां उसूल यादि रखिजो त सैकड़े सां रियाज़ीअ जे अमलनि में सैकड़े जे निशान खे ख़तमु करण लाइ उनखे 100 सां वंडिणो पवंदो आहे अदद खे, ऐं जेकॾहिं सैकड़े जो निशान लॻाइणो हुजे त अदद खे 100 सां ज़र्ब करणी पवंदी आहे। वारो अचो त हाणे असां सैकड़े सां लाॻापियल कुझु बुनियादी कारवायूं ॾिसूं। पहिरियों असां ॾिसंदासीं त सैकड़े खे अणपूर में कीअं मटाइबो आहे। सभिनी खां पहिरीं असां सैकड़े जो निशान हटाईंदा आहियूं। उन खां पोइ उनखे अदद खे 100 जो छेद ॾींदा आहियूं ऐं उनखे सादी सूरत में आणींदा आहियूं। जीअं जेकॾहिं असां 5 सैकड़ो लिखियो आहे त 5 सैकड़ो में असां 5 लिखंदासीं सभिनी खां पहिरीं। ही असां निशान हटाए छॾियो। उन खां पोइ छेद में 100 लिखंदासीं। उन खां पोइ मूं सादी सूरत में आंदो। सादी सूरत में आणण लाइ थियो 1 5 5 2 5 10 ऐं 1 भाङे 20। ही मुंहिंजो थियो अणपूर में। सो सैकड़ो खे अणपूर में मटाइण लाइ सवलो तरीक़ो आहे। ॿियो हिकिड़ो करे ॾिसूं असां 75% खे असां कंदासीं त 75/100 ईंदो। छो त असां सैकड़े जो निशान हटाए छॾियो, हेठां 100 लिखियोसीं डिनोमिनेटर में। उन खां पोइ उनखे सादी सूरत में आंदोसीं त असांजो जेको आहे उहो थियो 50 जो खोड़ लॻंदो, 3 5 25 ऐं 4 25 100 थींदो 3/4। सो अहिड़ी तरह जेको आहे असां सैकड़े खे अणपूर में आसानीअ सां बदिलाए सघूं था। पर हाणे असां ॾिसंदासीं त अणपूर खे असां सैकड़े में कीअं मटाए सघूं था। सिंपल 3 स्टेप आहिनि। अणपूर खे 100 सां ज़र्ब कयो,
सादी सूरत में आणियो ऐं सेकड़े जो निशान लॻायो। जीअं असां 1/2 खे हिते मटाईंदासीं, 1/2 लिखंदासीं, ज़रबिया 100 लिखंदासीं। इन खे आणींदासीं सादी सूरत में, 1 ॾूं 2, 5 ॾूं 10, थी असांजो 50 सैकड़ो। हिकिड़ो ॿियो असां करे था ॾिसूं, 3/5 खे करिणो आहे, 3/5 मल्टीप्लाई बाय 100 लिखंदासीं। उन खां पोइ सादी सूरत में आणींदासीं, 1 5 50, 2 5 10, उन खां पोइ हिननि ॿिन्ही जी ज़रब थींदी, 60% असांजो अची वेंदो। हिकिड़ो ॿियो असां करे था ॾिसूं सवाल, 3/100, इन खे बि असां लिखंदासीं साॻी सूरत में, 100% लिखंदासीं, 100 कटिजी वियो, जवाबु ईंदो 3%। हिकिड़ो ॿियो करे था ॾिसूं, 75/100, इन खे बि असां साॻी सूरत में कंदासीं, 100 सैकड़ो लिखंदासीं, सादी सूरत में आणींदासीं ऐं 75% थी वियो। पर हाणे तव्हां हिते ॾिठो त छा थो थिए, जेकॾहिं असांजो छेद 100 आहे त छा थो थी वञे, जेकॾहिं छेद 100 आहे त अंश सैकड़ो आहे, जेकॾहिं अणपूर जो छेद 100 आहे त अंश सैकड़ो आहे, त 3 हो त 3% हो, त 75 हो अंश, त उहो 75% थी वियो। इहो हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे, हिनखे ज़हन नशीन करे छॾिजो। सैकड़ो खे 10 अणपूरे में मटाइणु, सैकड़ो जो निशान हटायो, अदद खे 10 में लिखो, 10 खे 2 अंग खाॿे मुंतक़िल कयो, हाणे 10 जो जेको निशान आहे उन खे, जेकॾहिं अदद घटि आहिनि त खाॿे पासे ॿुड़ियूं लॻायो। हाणे असां ॾिसूं था त 5% जेको आहे उनखे असां कीअं लिखी सघंदासीं। असां सभिनी खां पहिरीं 5% खे निशान हटायोसीं, सभिनी खां पहिरीं सैकड़ो जो, उन खां पोइ लिखियोसीं हिनखे डेसिमल में। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, 10 खे 2 अदद अंग खाॿे पासे मुंतक़िल करिणो आहे, 1 2, हिते ॿुड़ी खुटल आहे, उनजे करे हिकिड़ी ॿुड़ी लॻायमि, हिते थी वई, हिते बि ॿुड़ी थी वई। सो ही मां जेको आहे हाणे ड्राए सघां थो, छो त मूं हिन पासे शिफ्ट करे छॾियो आहे, ही मुंहिंजो थी वियो 0.05। अहिड़ी तरह 75% जेकॾहिं आहे त उनखे मूं लिखियो 75.0, उन खां पोइ मूंखे मूव करिणो आहे हिन खे 2 हेॾे, 1 ऐं 2 हेॾे, हिते असांजी अची वेंदी नई डेसिमल, ऐं हीअ जेको आहे डेसिमल ऐं ॿुड़ी ऐं मिटिजी वेंदो, हीअ थी वेंदो 0.75। सो हुनखे मां लिखी सघां थो 0.75। अहिड़ी तरह 143 था कयूं, हाणे 143 लिखियोसीं, 0.0 थी वियो, हीअ डेसिमल 2 दफ़ा शिफ्ट थींदो, 1 ऐं 2, ऐं अची वेंदो असांजो डेसिमल हिते, ऐं हीअ डेसिमल हटाए छॾियोसीं, हिनखे हटाए छॾियोसीं, 1.43 थी वियो। 0.2 आहे, इहो अॻु में डेसिमल में आहे, उनजे करे को मसइलो कोन्हे, हिनखे असां 0.2 ई लिखंदासीं। उन खां पोइ असांखे शिफ्ट करिणो आहे 2, केतिरो शिफ्ट करिणो आहे, 10 खे 2 अंग खाॿे मुंतक़िल कयो, यानी 1 ऐं 2 असांखे मुंतक़िल करिणो आहे, उनजे करे 10 अची वेंदी हिते, खुटल आहिनि अध, उनजे करे असांखे 0 लॻाइणो पवंदो, ऐं उन खां पोइ असां जेको आहे 10 वारो पुराणे 10 खे मिटाए छॾींदासीं, थी वेंदो 0.02। सो अहिड़ी तरह जेको आहे असां सैकड़े खे 10 अणपूर में मटाए सघूं था। हाणे हिनजो उबतड़ ॾिसंदासीं त 10 अणपूर खे सैकड़ो में कीअं मटाइजे। 10 जे निशान खे 2 अंग साॼे तरफ़ मुंतक़िल कयो ऐं सैकड़ो जो निशान लॻायो। जीअं 0.5 आहे त हिनखे असां हीअं कंदासीं, जो 0.5 लिखंदासीं, असांखे केतिरो शिफ्ट करिणो आहे, साॼे 2, 1 2, हिते जेको आहे असांखे ॿुड़ी लॻाइणी पवंदी, छो त ॿुड़ी कोन्हे असां वटि, ऐं असांजी हिते जेको आहे उहो अची वेंदो डेसिमल जो निशान, ऐं हीअ निशान जेको आहे उहो असांजो डेसिमल जो हटी वेंदो, ऐं हिनखे असां डेसिमल हटाए छॾींदासीं हाणे, ऐं हिते असां सैकड़ो जो निशान लॻाए छॾींदासीं। 0.56 इहो बि असांजो थी वेंदो हिनखे असां मुंतक़िल कंदासीं 1 2, ऐं डेसिमल असांजो अची वेंदो हिते, ऐं हिते असांजी अची वेंदी ॿुड़ी। हाणे असां हिनखे जेको आहे उहो ड्राए सघूं था, त हीअ थींदो असांजो
हिनखे बि ठाहे सघूं था ऐं इन जाइ ते असां लिखंदासीं परसेंट 56%। 1.47 बिल्कुलु अहिड़ीअ तरह असां लिखंदासीं, इहो थींदो 147%। छो त असांखे ही 1 ऐं 2 हेॾे करिणो आहे, 2 हेॾे कयोसीं त 147 थी वियो। अहिड़ी तरह ॾहाई अणपूर खे सैकड़ो में मटाए सघिजे थो। इन जो हिकिड़ो सवलो तरीक़ो ऐं उसूल तव्हां यादि करे रखिजो। जेकॾहिं साॼे पासे सैकड़ो ऐं खाॿे पासे असां ॾहाई लिखूं त जॾहिं असां सैकड़े मां ॾहाई तरफ़ ईंदासीं त 2 अंग खाॿे पासे वेंदो ॾहाई जो निशान। पर जेकॾहिं असां ॾहाईअ मां सैकड़ो कंदासीं त 2 अघ साॼे पासे वेंदो। सैकड़ो साॼे ॿई सीन सां शुरू थियनि, सो जॾहिं असां ॾहाई मां सैकड़ो कंदासीं त सीन सां साॼे तरफ़ वेंदो, पर जेकॾहिं उबतड़ कंदासीं त 2 अंग खाॿे तरफ़ वेंदो। ॿारो अणपूर ऐं सैकड़े जी मटासटा असां तनासिब जे मार्फत बि करे सघूं था। जेकॾहिं असांखे अणपूर ॾिनल आहे ऐं उन मां सैकड़ो ॻोल्हणो आहे त असां तनासिब ठाहींदासीं, जंहिंमें पहिरियों रुकन ॾिनल अणपूर जो उंस हूंदो, ॿियो रुकन छेद हूंदो, टियों रुकन एक्स हूंदो ऐं चोथों रुकन 100 हूंदो। उनखे असां एक्स जो मुल लही उन जे सैकड़ो जो निशान लॻाईंदासीं त असांजो अणपूर बदिलजी वेंदो सैकड़ो में। सो अचो त ॾिसूं कीअं। जेकॾहिं असां ॾिसूं हिकिड़ो अणपूर हुजे 2/5, इनखे असांखे सैकड़ो में करिणो आहे त असां छा कंदासीं, जो ठाहींदासीं तनासिब। पहिरियों रुकन अंश, ॿियो रुकन छेद बराबरि एक्स ऐं चोथों रुकन 100। हिनखे जेकॾहिं असां सॉल्व कंदासीं त असांखे ईंदो एक्स बराबरि आहे 2/100/5। हिनखे हाणे असां 1 5 5 2 5 10, जवाबु ईंदो असांजो 20/2 यानी 40 ऐं सैकड़ो जो निशान। इहो असांजो जवाबु थी वियो। पर जेकॾहिं असांखे उबतोड़ करिणो आहे, यानी ॾिनल आहे सैकड़ो ऐं उन में असांखे अणपूर ॻोल्हणो आहे, त उन में छा थींदो, जो पहिरियों रुकन थींदो सैकड़ो, ॿियो रुकन थींदो 100, टियों रुकन थींदो एक्स ऐं चोथों रुकन थींदो 1। उन खां पोइ तनासिब मां एक्स जो मुल हणंदासीं ऐं सैकड़ो जो निशान हटाए छॾींदासीं। अचो त हिन जो हिकिड़ो मिसाल ॾिसूं। मिसाल असां वठंदासीं 8 सैकड़ो, उनखे असांखे तब्दील करिणो आहे अणपूर में। हाणे असां छा लिखंदासीं, पहिरियों रुकन थींदो 8, ॿियो रुकन थींदो असांजो 100, टियों रुकन एक्स ऐं चोथों रुकन 1। इन मां असांखे निकिरंदो एक्स बराबरि थींदो 8/1/100। इनखे जेकॾहिं असां साबित कंदासीं त चइनि जो खोड़ो थियणु था, ॿिचों 8 ऐं हिते ईंदो 25। जवाबु हिन जो थींदो असांजो 2/25। अहिड़ी तरह असां जेको आहे उहो करे सघूं था। ॾाढो जेकॾहिं तव्हांखे इहे 2 उसूल यादि नथा थियनि त का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे, असां उन खां सवाब करे सघूं था। असां ॿई सवाल हल करे सघंदासीं, जीअं असांखे ख़बर पए त असां इहो कीअं कंदासीं। सो मां पहिरीं कयां थो। पहिरियों सुवाल जेको मूं कयो, 2/5 असांखे अणपूर हो, इनखे असांखे करिणो हो परसेंटेज में, यानी फी सैकड़ो में। असां छा कंदासीं, 2/5, इन जो मतिलबु आहे 2 हिसा 5 मां। उनखे असां लिखंदासीं 2 हिसा 5 मां। फी सैकड़ो छा मतिलबु आहे, त 100 मां हिसा। असांखे कुल ख़बर आहे त 100 ऐं केतिरा हिसा, उन जाइ ते एक्स लिखंदासीं। कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन ऐं ॻोल्हींदासीं एक्स। असांखे ख़बर आहे त एक्स जे साम्हूं जेको हूंदो आहे उहो वेंदो आहे हेठि, ऐं ॿिया ॿई जेको हूंदा आहिनि उहे वेंदा आहिनि मथे। उनखे हाणे कंदासीं सादी सूरत में 1 5 5 2 5 10, ऐं असांखे जवाबु मिली वेंदो 40। सैकड़े जो निशान लॻाए छॾियोसीं। उन खां पोइ जेकॾहिं हाणे असां 8% ॾिठो, असां ॾिसूं त 8% खे असां कीअं अणपूर में मिटाए सघूं था। 8% असां वटि आहे। 8% जो मतिलबु आहे 100 मां 8, यानी 8 आहिनि 100 मां। ठीकु आहे। उन अणपूर मां छा मां थींदो आहे, 1 मां थींदो आहे। त असां लिखंदासीं त 1 मां केतिरो हूंदो, एक्स। साॻियो ई असां कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन ऐं ठाहींदासीं इक्वेशन। हिते लिखंदासीं एक्स
बराबर x जे साम्हूं आहे 100 उहो वेंदो हेठि बाक़ी आहिनि 8 ज़रबिया 1 इन खे कंदासीं असां सादी सूरत में आणींदासीं ऐं असांखे जवाबु मिली वेंदो 2/25 यानी 8 सैकड़ो बराबर आहे 2/25 जे। 12 सबक जे आख़िर में असां ॾिसंदासीं आम तौर ते इस्तेमालु थियंदड़ अणपूर ऐं सैकड़ा। आम तौर ते असां इस्तेमालु कंदा आहियूं 20 सैकड़ो जेको अणपूर में 1/5 हूंदो आहे, 25 सैकड़ो 1/4 हूंदो आहे, 50 सैकड़ो 1/2 हूंदो आहे, 75 सैकड़ो 3/4 हूंदो आहे। चोथों हिसो अधु ऐं मुनो। चोथों हिसो 25 सैकड़ो, अधु 50 सैकड़ो ऐं मुनो 75 सैकड़ो। वारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।